IFPR खैरपुर में कौमी शाहराते शाह हुसैन बाईपास पर कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान सेल्स टैक्स अदा न कयल सीमेंट जूं 800 बोरियूं हथ कई वई आहिनि। ट्रक तहवील में वरिती वई आहे। IFPR खैरपुर में कौमी शाहराते शाह हुसैन बाईपास वटि कार्रवाई कई आहे। अवां खे आगाह कई पिया। कार्रवाई दौरान सेल्स टैक्स अदा न कयल सीमेंट जूं 800 बोरियूं हथ कई वई आहिनि। ट्रक तहवील में वरिती वई आहे। IFPR खैरपुर में कौमी शाहराते शाह हुसैन बाईपास वटि कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान सेल्स टैक्स अदा न कयल सीमेंट जूं 800 बोरियूं हथ कई वई आहिनि। ट्रक तहवील में वरिती वई आहे। IFPR खैरपुर में कौमी शाहराते शाह हुसैन बाईपास वटि कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान सेल्स टैक्स अदा न कयल सीमेंट जूं 800 बोरियूं हथ कई वई आहिनि। ट्रक तहवील में वरिती वई आहे। IFPR खैरपुर में कौमी शाहराते शाह हुसैन बाईपास वटि कार्रवाई कई आहे। तफ़सील मालूम सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अली जाफरी खान। जी अली जाफरी, कार्रवाई बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, असिस्टेंट कमिश्नर FBR खैरपुर लियाकत अली सऊ जेको आहे ॻुझे इतलाह ते अमले समेत शाह हुसैन क़ौमी शाहराह ते कार्रवाई जेको आहे कई आहे, जंहिंमें वॾी जेको आहे कार्रवाई साम्हूं आई आहे। कार्रवाईअ दौरान 800 सीमेंट जूं बोरियूं हथ कयूं वियूं आहिनि, जिन जो सेल टैक्स अदा न कयो वियो आहे, जॾहिं त सामान जेको आहे खणी वेंदड़ ट्रक पिणु उन ते जेको आहे FBR तहवील में पिणु जेको आहे वठी छॾी आहे। हथायल सीमेंट जी बोरियुनि ते लखें रुपए जो सेल टैक्स वाजिबात जेको आहे अदा न कयो वियो आहे, जंहिंजे अदम अदायगीअ सबबि कार्रवाई जेको आहे कई वई आहे। अहिड़ो जेको आहे चवणु आहे लियाकत अली सऊअ जो। हुनजो चवणो त जेसिताईं लाॻापियल सेल टैक्स अदा न कई वेंदी, तेसिताईं सीमेंट जूं बोरियूं ऐं ट्रक जेको आहे FBR जे तहवील में रहंदियूं। ऐं अहिड़ियूं हुन चयो त ॻुझे इतलाह ते ज़िला खैरपुर में कार्रवाई जेको आहे FBR जूं जारी रहंदियूं। जी महिरबानी वांची अली जाफरी आगाह करण लाइ।